कराची में पीपी पारां ऑपरेशन बुनियाद मरसूज़ी फतह ऐं शुक्राने जी तकरीब रखी वई। तकरीब में जंग दौरान शहीद थींदड़नि जे वारसनि ऐं ॿियनि खे शील्ड्स ऐं एवार्ड्स ॾिना विया। एयर वाइस मार्शल आमिर शहज़ाद फरियाल टालपुर शहीदनि जे वारसनि में एवार्ड विरहाया। ॾहरकी में ड्रोन हमले में शहीद थींदड़ मुख्तियार लगारी जे वालिद खे शील्ड ॾिनी वई। सोशल मीडिया ते जंग दौरान पाकिस्तान जो दिफ़ा करण वारनि खे बि शील्ड्स ॾिनियूं वयूं। तलहा जतोई, इम्तियाज़ मीर, अरबाब चांडियो, हैदर नकवी ऐं ॿियनि साफ़िन खे बि शील्ड्स ॾिनियूं वयूं। मुस्तफ़ा चौधरी, वजाहत हुसैन, कलसुम जावेद ऐं ॿियनि खे बि शील्ड्स ॾिना विया। हिकु भेरो ॿीहर रवां खे आगाह कयूं पिया। कराची में पीपी पारां ऑपरेशन बुनियाद मरसूज़ी फतह ऐं शुक्राने जी तकरीब रखी वई। तकरीब में जंग दौरान शहीद थींदड़नि जे वारसनि ऐं ॿियनि खे शील्ड्स ऐं एवार्ड्स ॾिना विया।